जेको आहे सो अॼु सुघड़ जो ॾींहुं आहे ऐं सुघड़ कचहरिया मोर हूंदा आहिनि। यकीन कयो त जंहिं कचहरी सुघड़ न हूंदो आहे न उहा कचहरी न हूंदी आहे। कंहिं बि ताक़त कंहिं वॾेरे ताक़त किथे बि, पर सुघड़ ज़रूरी हूंदा आहिनि। छो मच कचहरियूं उन में फ़नकार बि हूंदा आहिनि, सुघड़ बि हूंदा आहिनि, पर मूं वटि टिपण वारा न हूंदा आहिनि। इंशा अल्लाह ताला न हूंदा न ऐं आणींदुसि कॾहिं। त माशाअल्लाह ग़ुलाम सरवर सूमरो साहिबु लाड़काणे खां अहमद अली चांडीअ जे मुक़ाबले में आयो आहे। तयारु आउं उन सां मुक़ाबिलो कंदुसि, पर आउं चवां थो हुनखे त पहिरियों तूं इमदाद ख़ुशकदा मुक़ाबिलो कर। अहमद अली चांडीअ खां पोइ बि परे कोन्हे को। सो माशाअल्लाह अॼु हुननि जी कचहरी ॿुधंदुमि। ऐं होॾां फ़नकार आहे साजन चांडियो साहिबु। माशाअल्लाह जिगर वॾो जलाल जो शागिर्दु, जिगर जलाल अची जॻह भरी, पर अलाह शुक्र आहे जिगर जलाल जहिड़ो आहे। पर साजन चांडियो चए थो त जिगर जलाल जो ऐं कापी कंदुसि, ॾिसूं अॼु केॾी कढी थो कापी करे जा छा थो जिगर जलाल खे रसे थो न थिए रसे सो अॼु ॿुधांसि थो। होॾां ढोलक ते ग़ुलाम हैदर हारमोनियारो मुंहिंजो दोस्त आहे ई आहे। हे जेको मुंहिंजो महिमान वेठो आहे राणीपुर जो आहे परवेज़ शाहणी साहिबु, 16 ग्रेड ऑफिसर बि आहे। ऐं तंहिंखां पोइ हिन ही हर हक़ मौजूदु आहे, हर फन में मतिलबु ॻाइणो बि आहे त साईं हिन सां गॾु शाइर बि आहे। अलाए छा छा आहे पर मतिलबु सभु शइ आहे। सो माशाअल्लाह हेॾा अहमद खुश्क साहिबु आहे। साईं असांजो महिमान आयो आहे ख़ासि, ख़ाली मुंहिंजे उताकत ते प्रोग्राम ॾिसण लाइ। सो बिस्मिल्लाह करण शुरू थो कयां, पोइ अलाह मालिक खटनि भाग लभनि कमदार जा। त साईं सुमरा साहिबु बिस्मिल्लाह तोखां थो कयां त सुबुह असांजी शाम तुंहिंजो आहे ज़बां ते नाम तुंहिंजो। सिक मां सॼण तो तोखे सारियां, पल पल पिरी तोखे पुकारियां। हंझूं तो पियोई तो लाइ हारियां, अंतिन में दिलड़ी पियो थो ॻारियां। पंहिंजो कराए को दीदार प्यारा, कोन्हे कोई करार प्यारा। हर वक़्तु दिलि में ज़िक्र तमामु तुंहिंजो। सुबुह असांजी शाम तुंहिंजो आहे ज़बां ते नाम तुंहिंजो। हिते हुते ऐं पार तूं आ, मेराज ते थियो त्यार तूं आ। बोरा कते बि स्वार तूं आ, ख़ुदा सां कंदो गुप्तार तूं आ। जहान जुड़ियो तो लाइ जानी, अबोझन ॾियनि ते तुंहिंजी असानी। ही गंज खाए प्याम तुंहिंजो। सुबुह असांजी शाम तुंहिंजो आहे ज़बां ते नाम तुंहिंजो। सभु नबियनि जो सरदार तूं आ, 1.25 लख अंबिया जो पगदार तूं आ। यतीमनि जो बि यार तूं आ, मिसकीननि जो मददगार तूं आ। सल में सब तूं ॾींदो आ प्यारा, सबके आहिनि तुंहिंजा सहारा। कुल खे पीतल जाम तुंहिंजो। सुबुह असांजी शाम तुंहिंजो आहे ज़बां ते नाम तुंहिंजो। अणपढ़िया बि छॾी पढ़ाए, सभु कमाल तुंहिंजो ई आहे। मूंखे बि छॾी रंगड़ो ई लाए, शेर नातियूं सिंगार ठाहे। कुल तुंहिंजो राज़ प्यारा, कोन्हे कोई अंदाज़ प्यारा। सूमरे सरवर बगायो कलाम तुंहिंजो। सुबुह असांजी शाम तुंहिंजो। हा साईं, अर्ज़ कयो त पसी हुस्न हबीब जो थिया हज़ारे हैरान। पसी हुस्न हबीब जो थिया हज़ारे हैरान। मोया हुस्न महबूब जे जलवे कई जवान। त रजनी रोशन रात मटी जड मुर्क कई मेहरबान। कमर कतियूं कंबाया शाही मुर्क शमादान। हंज हाथी हैरत में थी हड़ई वया हैवान। पसी ताप ते हुस्न जो पतंग पंजली थिया पैमान। चंचल चांगा चांडा थिया महरी मकना मस्तान। अहमद ते अजीब जो अञा शाही लिखा शान। करे बात बयान ओ सुमरा लिखम सिटू सजण ते। तो चांडा साहिब को गुज़ारिश कयां जी, साईं जेको ॿुधायो आहे जी, साईं ॾिस किथे वियो आहे, हलियो वियो आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पासे ॾे। तूं हलियो वई पंहिंजे चांडियुनि जे पासे। हा, अर्ज़ कयो त तुंहिंजे हुस्न जो मिसाल नाहे।
जेको मु सिंगार पढ़ियो वो हाँ। निज सिंगार आहे हाँ। पर हाणे सिफाती सिंगार बुध त तुंहिंजे हुस्न जो को मिसाल नाहे घणो घट तोखां हिलाल आहे हाँ। तू माशूक ऐं आशिक जानी रब्बे जलाल आहे हाँ। तुंहिंजे सदके बेड़ा पार थींदा वसंदा मींहं मेहर जा थदकार थींदा आहे पार त तोखे टपाईंदे टोला अबोझन अड़न जा कंदे सांग सौला वाह, सजो सजन सहारो आही परवर के पिरी तू प्यारो आही सवा लख नबियन जो इमाम सोना तोखे आ मुंहिंजो सलाम सोना वहां तो तुंहिंजो इहा ॻाल्हि वाह ज़बरदस्त जी कुझु कसाब है चवे पियो त जिते ओत अमीर जी उते दिलबर कया देरा सुभान अल्लाह सुभान जिते ओत अमीर जी उते दिलबर कया देरा वाह। सजन फुल सालन जा छा जलवे साण जेरा उजरिया गुल अजीब कया अज महकन पिया मेरा वाह। ऊंजन कंध निमाइयो फरकी ॾियन फेरा बंबाबिरूं भों बराबर भौर ॾियन भेरा अलियरवार असीर जा आहिनि उमदा उतेरा खुद खुशूं खोखर ते छॾे ॻोठ वयम गेरा शाल भरे शेरा लिखा लख लुकमान वाह सया जी जी बिल्कुल बिस्मिल्लाह साईं बिल्कुल सही हक मौजूद ओ जेहा जेते है मु मारू मनिया मुझे ॾियूं मलीर में मुझूडन मुल्क में मुझे ॾियूं मलीर में चूडन मुल्क में मुझी आस हा त कढा के राइंदे कोट खे ओ मुझो मुल्क मलीर कोटन में आऊं कीअं गुज़ारा कोटन में आऊं कीअं गुज़ारा मुझो मुल्क मलीर कोटन में आऊं कीअं गुज़ारा कोटन में आऊं कीअं गुज़ारा ओ कढु पदियाणी बंद कढु पदियाणी बंद जियरे लाह जंजीर कोटन में कीअं गुज़ारा कोटन में आऊं कीअं गुज़ारा मलीर में मुझे ॾियूं त ओ मुझे ॾियूं त मलीर में खिलियो पीअन खीर कोटन में आऊं कीअं गुज़ारा कोटन में आऊं कीअं गुज़ारा भली जाई मारवी अल्लाह अल्लाह भली जाई मारवी जे मारू मल्हाया भली जाई मारवी जे मारू मल्हाया सती सा माई बधाई मोड़ मली रखे अदियो शाह लतीफ चवे ओ भिट जो घोट लतीफ चवे ओ मुर्शिद लाल ओ लतीफ चवे परदो रखण तुम पीर कोटन में आऊं कीअं गुज़ारा ओ मुझो मुल्क
में आऊं की गुजारा कोटन में आऊं की गुजारा हाल दोस्तों साई ख़त्म कईसूं वापसि आयासीं त हाणे मुंहिंजो लाड़काणे महिमान वेठो आहे सुमरो साहिबु आयु ख़ासि हिननि सां मुक़ाबिलो करणु आयो आहे बिस्मिल्लाह जो सुमरो साहिबु चांहि बि अची वई चांहि बि खण पाण सां प्यालो बिस्मिल्लाह बि कर साईं जे त तव्हां असांखे उता कते घुरायो उता कते शेर आहे त उता कवञ उन्हनि जे जेके अदा जवनी अचो उन मोहबत वारी महफ़िल में साबित तेजा सचो मिलंदी मान मलूक चए गरो तारा गचो बुहारी ॾेई तूं ॿियाईअ खे रंग प्रिया में रचो जेका अचई महिल अब्बासी चए तूं पतंग वांगुरु पचो वखर कॾहिं विहाइजां कूड़ किनो तूं कचो फूके ॿार फ़क़ीर को मोहबत वारो मचो पोइ बुछड़ीअ संगत खां बच मता पोइ पिछे मान सुबराज़ा वाला कुझु कंदी पर मुंहिंजे ख़्याल में इहो इम्तिहान ख़ुशि लाइ दफ़ा ॿुधाए चुको आहे मूंखे लॻे थो पर बिस्मिल्लाह जवाब ॾे हाँ साईं ओताक वञ उन्हनि जे जेके अदब सां कनी आजा सूर सुणाए तन सजणनि खे हाल अहवाल ॾिजां गॾु वेही तन ग़रीबनि सां तूं सेके टुकर खाइजां उन्हनि जी त अहमन चए ॿाहिरि बाफ़ न कजां ओ सुमरा बेवकूफ़नि खां बचजां त चरियो कनी चांडियो चए पर चांडिया ओताक वञ उन्हनि जे जवाब ॾे जेके अदा कनी और गॾु बुखा उन्हनि सां भञी गभा भोर सिर्फ तन सजणनि तूं घर कजाइन घोर कचहरियूं कजाइन कुर्ब जूं के मर्द सी मोर शाना तन सां शौक़मूं तूं दिलबर कजां दौर जेके न चालाकी कनी चोर तन सफ़ा न वञा सरवर अल्लाह सुबराज़ा रात को महिमान है जो तो ख्याल करी से बिस्मिल्लाह सुमरा बुद्ध अरे छो त तूं सजण तूं सोहणो तो ते नंगी आहिन नंग दर अम्हा जे दादला के लखे मीर मलंग त माणन वाता मलूक चे या एड़ा बुधम अंग त कोन इंदो कमजोर ने या दैन हणन दंग अजीब मुझे अंगण ते तो रंगी लाता रंग काथे पिरी पलंग काथे घर गरीब जो अमल चांडिया सही को मिनट अमल चांडिया हाणे थोड़ी देर साजल चांडियो वेठो आहे उन खे ॿुधां साजल चांडियो चार काजे में खायो आहे ख़बर अथव साईं उन खां पोइ साईं दा कुझु तव्हांखे गुज़ार त ॾींदो तव्हां ॿई गुज़ार त भॼंदव ठीकु आहे बाबा बिस्मिल्लाह साईं साईं कलाम आहे अहमद खान मदहोश जो मुंहिंजे मुर्शिद साईं गुलाम मुर्तज़ा पसंदि कयो आहे ऐं मुंहिंजो ख़लीफ़ो मुजाहिद चांडियो मुझो मुर्शिद चंदो अहमद खान के गाए जा उस्ताद बुखारी के गाए उस्ताद बुखारी जो शायरा कलाम अहमद खान लतीफ जैसी सुधो जमो तोड़े निकरे दम तब अख बिरन जी अख में सिर लगे सोहणे सजन सा सिर लगे सोहणे सजन सा सिर लगे दिल जे दिल पर मन जे मन सा सिर लगे सोहणे सजन सा सिर लगे सोहणे सजन सा सिर लगे
मथां जंहिं छांव कई तंहिंजे वारनि ऐं वरनि सां सिर लॻे तंहिंजे वारनि ऐं वरनि सां सिर लॻे ओ दिल जे दिल पर मन जे मन सां सिर लॻे सोणे सजण सां सिर लॻे दगन ऐं पेचरन सां सिर लॻे दगन ऐं पेचरन सां सिर लॻे ओ दिल जे दिल पर मन जे मन सां सिर लॻे सोणे सजण सां सिर लॻे सोणे सजण सां सिर लॻे जो सावरो यारो आमद होशम जो सावरो ओ यारो आमद होशम जो सावरो कह करे गुल सावरन सां सिर लॻे कह करे गुल सावरन सां सिर लॻे ओ दिल जे दिल पर मन जे मन सां सिर लॻे सोणे सजण सां सिर लॻे सोणे सजण सां सिर लॻे वाह साजन कर जा वाह वाह माला कुछ कर दे थोरो मड़े थोरो हेठ मथे नथी थोरो थोरो जबरदस्त आहे पर थोरो एक तो पे थियो पियो वञी पर वरी भी बहरहाल मुश्किलात साईं इमदाद कुछ साहब है साईं कमदार साईं हाँ अर्ज़ आहे जी त साईं असांजो इमदाद ईअं सम्त मेज़बान आहे जी जी अहवाल महिमान खां वठिबा आहिनि त असांजो हेॾा महिमान सुगड़ जेको लाड़काणे खे आयो आहे असुल गुज़ार त वठो उन खां त इमदाद ऐं असां ई ॻोल्हियूं भले हाँ जी मर्जी साईं बिस्मिल्लाह चिक छॾी न बिस्मिल्लाह हा साईं इमदाद चए पई त ॾिसी नालो मुंहिंजो वाह के पत्थर पवंदा के ईअं चवंदा त माल जी ही मार हुई वाह वाह तूं भॼी सघी थो भॼण जी मोकल आहे हाँ सभिनी खे साईं बिल्कुलु आवाज गुज़ार ते चओ ॾिसी नालो मुंहिंजो वाह के पत्थर पवंदा के ईअं चवंदा त माल जी ही मार हुई के किरी पवंदा हा ॿुध चओ हिकिड़ो दफ़ो चई वञ ॾिसी नालो मुंहिंजो के पत्थर पवंदा चए पे त ॾिसी सॼण साम्हूं मुंहिंजो हा चवे चए थी ॾिसी प्यारो परतो केई जोधा जुंग जवान लही पवंदा वाह। ॿुध चए पे त केई ॾिसी साथी दर भेची अंगण भाऊ मुंहिंजो। अदा मामा चए थी त न केई करीब रस्त भार मुंहिंजा केई पहुची पवंदा चवे पत्थर मुंडिया रे लोगन ॾिसी जो पत्थर नालो मुंडिया मुंहिंजो। पवंदो हा साईं चओ हां ॾिसी नालो मुंहिंजो वाह के पत्थर पवंदा ॿुध
चवे पे त ॾिसी महबूब मुंहिंजो चवे। प्यारो मुंहिंजो चवे। मंठार मुंहिंजो चवे। दीदार मुंहिंजो चवे। गुप्तार मुंहिंजो हा। बुद्ध इमदाद। चवेसि पई मरेसि थी गुज़ारत अहमद अली चवेसि पियो त ॾिसी दीदार सजण गुप्तार नेक चवेसि पई त न ॾिसी लाश मुंहिंजो मरे। अरे मरेसि मारे सही वाह साईं वाह सची मां करे खेॾे त मां खेॾे हाणे न साईं गुज़ारत जॾहिं वाह उमर बादशाह अचे त मारवी ताम न पी खाए वाह वाह चईसि त बुखुनि ते त मरी वेंदीअ हाणे मारवी ॻाल्हाए उमर सां त ॾिसी लाश मुंहिंजो ऐं जे मरी वियसि न त ॾिसी कैलाश मुंहिंजो वाह वाह नालो आहे कैलाश वाह जेदा ॾिसी कैलाश मुंहिंजो के रोई बि पवंदा वाह वाह पथरा रोई के रोई पवंदा के ईअं चवंदा त माल जी ही मार हुई के ईअं चवंदा त इहा मल्हीर जी ही मार वाह साईं वाह हां भला हीअं कयो जी साईं माशाल्लाह मुंहिंजो शौक़ु थोरो थी पियो ख़ुशि सां गुज़ारंदे और तूं भॼ भला साईं भञदासूं छो त भॻी हुन नाल वरिता भॼो हा बिस्मिल्लाह साईं कमदार साईं हा गुज़ार चए पे त काठीअ जी न हाकिम जी कर त पोख जो थिए पोख जो थी हक़ में पेर कढे भला सटे कुटे सटियो कुट पोख जो थी बाबा पोख जी को पार गॾु थिए, लोणी गॾु। पोख जो थिए न हा साईं पोख जो वढियो टुकियो संग छट करेलो केलो बसर कायो पोख जो सटियो वटियो साईं को सटियो पोख जो को हो थिए पोख जो अछो, मटर छॼो, चणो फूकियो कणक, थिए पोख जो पोख को जो गॾु थिए चांवर। गॾु पोख जो को बिटो थिए सलो को सलो चीच को को पोख फुटियो जो पोख थिए। जो हाओ बा। बेजो हाओ बा। पोख जो बेजो थिए को रओ गाढ़ो थिए हाओ चाचा गुज़ारंदे भॻी त ॾंडो अथई खैरा हाणे पोख गुज़ार जो कमु गुज़ार आहे। थींदो आहे न मुंहिंजो हाणे टेप ॿुध थोरो आहे न काठीअ जी कर हा काठीअ जी कर बल कर काठीअ जी न काठीअ हाणे जी न। सुकी हे साणी खिली न काठीअ जी हे टुटी खिली। वढी काठीअ खट जी। पलंग सेज काठीअ जी ॾिकी ॾोंटी हा। सोटी बुंडी हाओ। थुॾी काठीअ जी गरी हल्की हाओ। काठीअ जी अॾी काठीअ जी काठीअ अॾी जी। वंगी काठीअ जी चरखी काठुरी। गिरणी फिरणी उखरी मोहरी काठीअ जी काठीअ जी न हाकिम जी कर का काठीअ जी न। सोच सम्झ कर हाओ सोच का सम्झ झल कर हाकम हाओ। जी झल का का मोट कर हाकम जी हकल हा। का हा। हकल कर न काठीअ जी काठीअ जी न हाकिम जी कर का राही कर चओ राही कर राही कराही कर कराई का सफर जी कर हाओ। काठीअ जी कर तौकल कर हाओ तौकल कर हाणे काह करन हाकम जी काह हा। हाणे डुक डोड़ अल्लाह भॼ तोहार करन। कर हा। हाँ अल्लाह भॼ डुक डोड़ करन हाओ। हाणे सफ़र करन दोस्तों दोस्तों महिरबानी माशाल्लाह महिरबानी साईं आमद कुछ टाइम थोरो आहे मूं वटि आमद कुझु कयो महिरबानी तुंहिंजी माशाल्लाह अहमदाद तूं कुझु फासा कर जॾहिं ॿिन्ही खे सूमरे खे बि त चांदीअ खे बि हर सॼी करे गुज़ार साईं असांजो थोरो मारण वारी ॻाल्हि ते कर तूं मूं ते थोरो कर बिस्मिल्लाह साईं हाणे गुज़ार चए पे त काठीअ जी न हाकिम जी कर त पोख जो थिए साईं हाणे जॾहिं न माण्हू सफ़र में अकेलो थी पवंदो आहे ऐं हीणो थी पवंदो आहे थकी पवंदो आहे त पोइ पाण खे पाण दिलदारी ॾींदो आहे हा न साईं हा, ॾींदो हाणे आहे। ससुरी पाण खे दिलदारी ॾिए पई त मन रो न हाणे पहुचण जी कर त को रस थिए वाह वाह सही वाह हाकिम मां जी चओ पहुच त कॾहिं चांदीअ कंहिंखे वठ कोन्हे न पर अॼु लाइ छो पोख जो- साईं जो जाॻो अथसि, जो जाॻो पोख आहे। जो छा थींदो साईं को रस पोख जो रस रस आहे कमंद जो रस आहे कमंद जो रस इलाही शइ आहे, जो पोख जो रस आहे। रस आहे खोड़ रस साईं आहे आसिर। प्रोग्राम वारो टे वञे पियो ख़तमु थींदो वरी इंशाल्लाह सभ सां मुलाक़ात मुंहिंजी थींदी सुमरा साहिब तुंहिंजा लख थोरा लाल काल खाया हुई मौला पछाड़ी मलाई माशाल्लाह त ॿिन्ही तरह मुंहिंजो सलाम हा आहे साईं आहे माशाल्लाह मैसेज कुझु ॾेई सघी थो न साईं मैसेज इहो आहे त हा। अमन शांती सुख प्यार हा बाक़ी ॿियो त पाण में मोहबत कयो सुख कयो मौला खे मोहबियत जो हिकिड़ो इनाम सिखो वाह। अंदर में इसरार जो वाह। रब साईं फरमायो त वफ़ियन फुस्क मफ़ला तबसरुन मुंहिंजे हुजण जूं निशानियूं तुंहिंजे वजूद में मौजूदु आहिनि वाह जॾहिं मौजूदु आहिनि त उन्हनि खे ॾिसंदो केरु कंदो केरु यार मौजूदु आहे असां बेख़बर आहियूं हा साईं अलाह कभी ख़ुशि मैसेज हक़ तुंहिंजो मौजूदु वाह आहे, वाह हक़ ज़बरदस्त मौजूदु आहे, हक़ मौजूदु आहे ओ कढु बदियाणी बंद मां कढु बदियाणी बंद मां जियरे लाहे जंजीरा उटन में
गुज़ारिया होटन में आऊं की गुज़ारिया